अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। डोराव ड्रामा सीरियल जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं कहाणी ॿुधाईंदासीं त अचण वारी एपिसोड जी कहाणी छा हूंदी। छा अचण वारी एपिसोड जेका आहे उन जी कहाणी मुख़्तलिफ़ हूंदी। ऐं दोस्तो, इहा तव्हांखे असां सभ खां पहिरियों ई ॿुधाए छॾींदा आहियूं। जेसीं ताईं तव्हांजी एपिसोड अचे उन खां पहिरियों ई कहाणी असां तव्हांखे हिते ई ॿुधाए छॾींदा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शायदि ख़ुशि व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर बि ज़रूरु करे छॾींदा। बेल आइकन खे ऑल ते कंदा, सुठा कमेंट कंदा। दोस्तो, अचण वारा एपिसोड त हिकु त जेको शाहनवाज़ ख़ान आहे उन जा जेका वाठा आहिनि हुननि जे लाइ मुसीबत, ऐं ॿियो शाहनवाज़ ख़ान जी सोच में इहो आहे त अली ख़ान खे रस्ते तां कीअं हटायां ऐं उन खे हू ख़तमु करणु चाहींदो। छो त अली ख़ान मरंदो त उन जो जेको आहे निकाह ख़तमु थी वेंदो। पोइ जेको आहे शाहनवाज़ ख़ान जेको आहे पोइ निकाह करण में कामयाबु थींदो। लेकिन ईअं थी न सघंदो। हू पंहिंजी कोशिशि पूरी कंदो त मां ईअं कयां, लेकिन उन खे काफ़ी मसइला मसाइल पेश ईंदा। ऐं अचण वारा जेका एपिसोड आहिनि उहे शाहनवाज़ ख़ान जे लाइ को ख़ासि ख़ुशियूं न हूंदियूं। हाणे उन जे लाइ मुसीबतूं तयारु थींदियूं। दोस्तो, मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब हिकु बहितरीनु सोप सीरियल हुयो। हिन जो हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। तमामु जल्द इहो बि 100 ते ख़तमु थी वेंदो। लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा।